أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولا تؤتوا السفهاء أموالكم التي جعل الله لكم قياما وارزقوهم فيها واكسوهم وقولوا لهم قولا معروفا وابتلوا اليتامى حتى إذا بلغوا النكاح فإن آنستم منهم رشدا فادفعوا إليهم أموالهم ولا تأكلوها إسرافا وبدارا أن يكبروا ومن كان غنيا فليستعفف ومن كان فقيرا فليأكل بالمعروف فإذا دفعتم إليهم أموالهم فأشهدوا عليهم وكفى بالله حسيبا. صدق الله العلي العظيم. درود शरीफ पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला यतीम नियाणियुनि जे हक़ महर ऐं इन सां गॾोगॾु आम औरतुनि जे आज़ाद औरतुनि जे हक़ महर जे मुतालिक़ बयानु फरमायो हो ऐं इन सां गॾोगॾु यतीमनि खे माल पंहिंजो हवाले करण जे मुतालिक़ बि ताक़ीदी तौर ते बयानु फरमायो वियो. पोइ इन्हनि गुज़िरियल ॿिन्हिनि आयतुनि मां ख़ुलासे तौर ते सबक़ इहो पियो मिले त यतीमनि खे पोइ यतीम छोकिरो हुजे जेको पंहिंजे पीउ ॾाॾे जे मिल्कियत जो वारिस हुजे या यतीम छोकिरी हुजे जेका वारिस आहे वरी उनखे निकाह जे कंहिं बि ॿंधण में ॿधो वेंदो त उन्हनि जे हुकूकनि ते कॾहिं बि धाड़ो न आणिजे, कॾहिं बि उन्हनि जे हक़नि खे उन्हनि जे मालनि खे ज़ाया न कजे. गुज़िरियल आयतुनि जो ख़ुलासो इहो हो जंहिंमां सम्झ में अचे पियो त चाहे नंढड़ा हुजनि या वॾा हुजनि यतीम जो छा त मतां हुननि जो माल असांजे हथ मां खाई खपाइजी वञे महिल साईं पराओ आहे हूअं बि ॾियणो आहे हवाले करे जान छॾाइजे त भलो आहे. इहो ज़हन पियो ठहे. अल्लाह तबारक व ताला अॼोकी आयत जे अंदरि इन ई ज़हन में जेके ग़लतियूं पैदा थियनि पियूं इन ई सोच ऐं फ़िक्र में जेके नुक़सानात थियणा हुआ उन्हनि खे चिटो करे उन्हनि खे बि वाज़िह करे छॾियो. जीअं गुज़िरियल आयतुनि मां इहो ज़हन ठहे पियो त पराओ त पराओ आहे ऐं यतीम ॿार आहे. अल्लाह साईं बि फरमाए थो त फौरन उन्हनि खे ॾेई छॾियो, हवाले कयो. वातुल यतामा अमवालहुम, माल उन्हनि खे पंहिंजो हवाले करे ॾियो. वला ततबद्दलुल ख़बीस बित्तय्यिब, पंहिंजे माल सां उन्हनि खे मटायो सटायो बि न, वरी उन्हनि जो माल पंहिंजे माल सां मिलाए फॿाए खाई बि न वञो. कंहिं बि तरह सां मतिलबु उन्हनि जो माल खाइण फॿाइण जी इजाज़त कान्हे, हवाले करिणो आहे बसि, ॾेई छॾ बसि, जान छॾाए. अल्लाह से फरमायो ॿुधो वला तुस्सुफ़हा अमवालकुम अल्लती जअल अल्लाहु लकुम क़ियामन, जेसीं ताईं बेसमझनि तेसीं ताईं उन्हनि खे माल हवाले करे न ॾिजो. बेसमझनि लफ़्ज़ ॻाल्हायो वियो तो सुफ़हा, सुफ़हा जमा हुआ सफ़ाहत या सफ़ी हुनजो माना बेवकूफ़ कम अकुल हन बेसमझनि जेसि ताईं तेसि ताईं इन्हनि खे इहो माल न ॾिजो. छो त ज़ाया करे छॾींदा, हुननि खे नफ़े नुक़सान जो अञा अंदाज़ो कोन्हे. जेकॾहिं ख़र्चु कंदा त किथे ख़र्चु करिणो आहे किथे हरूभरू ख़र्चु न आहे करिणो, बचत करणी आहे, इहो बि उन्हनि खे अंदाज़ो सम्झ कोन्हे. जे वापार में लथा बेतजुर्बेकारीअ ते तजुर्बो न हूंदो, हाणे तजुर्बेकार हूंदा त किथे वापार फ़ाइदो ॾींदो किथे नुक़सानु ॾींदो, इहा बि उन्हनि खे ॼाण कान्हे का. जे दोस्ती यारीअ में कंहिं वटि अमानत तौर ते रखंदा त अञा माण्हू जी परख उन्हनि खे कान्हे का त कहिड़ो माण्हू फॿाए वेंदो, कहिड़ो मूंखे ॾींदो, कहिड़ो सचो आहे, कहिड़ो धोखेबाज़ आहे, इहा बि उन्हनि खे सम्झ कान्हे. पंहिंजनि ई मिटनि माइटनि या दोस्तनि में खाई पी खपाए न उड़ाए छॾनि, इहा बि अञा उन्हनि खे सम्झ कान्हे त दुनिया में हा ख़र्चु कबो आहे पर कहिड़े माण्हूअ ते.
जेको पाण बि वक़्त ते कमु अचे। दुनिया जूं इहे हिकिड़ियूं सूरतूं आहिनि जिन सूरतुनि में माण्हू पंहिंजे नफ़े ख़ातिर पंहिंजे माल खे इस्तेमालु कंदो आहे, पोइ अलाह ताला उन नफ़े में नाजाइज़ सूरतुनि खां बचाए। त इहा सम्झ अञा उन्हनि ॿारनि खे कोन्हे का, मतां अहिड़नि बेअकुलनि खे बेसम्झनि खे तव्हां माल हवाले करे ॾियो। ईअं बि न त पंहिंजी रुगो जान छॾायो, बसि हुननि खे ॾेई छॾियो, पोइ विञाए छॾनि त कोई विञाए छॾनि। ॼण त सम्झ में आयो त इहो बि हिकिड़ो यतीम जे माल खे ज़ाया करण जो हरबो आहे, त हुनखे सम्झ ई कोन्हे, हुनखे ॾेई थो छॾियां, ख़बर ई कान अथसि, माण्हू पाण खाई वेंदसि, मां लिखत करे पंहिंजी जान छॾायां थो, हीअं मां संभालींदोमांसि, जॾहिं जवान थिए पोइ हुनखे हवाले करे ॾियां, पोइ त बाबा समझदार हूंदो न, पोइ त हिन पैसे ते तरक़ी कंदो, मां पुॼी कोन सघंदोमांसि। तंहिं करे हाणे साईं हवाले करे जान छॾाए लिखत करे सुभाणे वॾो थी मूंखां हिसाब में वठी सघंदो, बि शायदि बि मुक़ररु कर, बचपन में ॼाणसि तो पाण माण्हू खाई खपाए विञाईंदसि या पाण उड़ाए विञाए छॾींदो, नतीजो इहो निकिरंदो त इते ई हथ ख़ाली थी वेंदो, मां हिन खां पोइ बि ॾाढो हूंदुसि। ॼण त बेसमझीअ में उनखे माल हवाले करणु इहो बि हिकिड़ो ज़ाया करण जो तरीक़ो हो। अलाह ताला बाख़बर कंदे फरमायो, वला तुतु सुफ़हा अमवालकुम अल्लती जअलल्लाहु लकुम क़ियामा, अल्लाह तव्हांजे लाइ जंहिं माल खे ज़रियो गुज़रान जो, ज़िंदगीअ जे ज़रूरतुनि खे पूरे करण जो सरमायो जंहिं माल खे रब तव्हांजे लाइ बनायो आहे, उहो माल उन्हनि बेसमझनि जे हथ में ॾेई करे ज़ाया बि न कराइजो, समझदारीअ सां हुनखे संभाले रखिजो। हिकिड़ो जुमिलो इहो फरमायो वियो। पोइ सवाल पैदा थियो त भला अञा बेसमझ जो आहिनि त पोइ उहे पाण बि त खाईंदा पीअंदा पाईंदा चोड़ींदा, इन ई माल मां उन्हनि ते बि त ख़र्च थींदो, ऐं वरी इन ई माल खे संभालण जे लाइ माण्हू बि त खपे। धनार जेकॾहिं ढोर ढगो आहे त धनार खपे, ज़मीन आहे त हारी खपे, जेकॾहिं पैसो आहे त हुनखे संभालण वारो अमानतदार माण्हू खपे, जेको बि संभालींदो उनजी तनख़्वाह 5 रुपया मुआवज़ो त खपे। पोइ भला उनजे माल ते ईअं कयूं जो जेको संभाले उनजे माल खे, जेको ज़मीन संभाले, जेको धन संभाले, जेको घर संभाले, या जेको हिन जो फैक्ट्री कंपनी कोई दुकान हुजे उहो उनखे संभाले, उनजे लाइ त 5 रुपया हक़ थींदा, उहे उनखे ॾियूं इन जे ई माल मां। अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि खे बि वाज़िह फरमायो, वरज़ुक़ूहुम, इहो जेको खाए पीए उहो बि इन माल मां ख़र्च कयो, वक्सूहुम, जेको पाए उहो बि उनजे ई माल मां ख़र्च कयो, जेको उनखे संभाले इन जे माल खे ईमानदारीअ सां सचाईअ सां निगरानी तव्हां कंदव, पर ख़र्च उनजे ई माल मां उनजे संभाल वारे ते चौकीदार ते कबो। पोइ जॾहिं न हिनखे थोरी सम्झ ईंदी वेंदी, सवाल पैदा थियो वरी टियों, थोरी सम्झ ईंदी वेंदसि त हिकु ॼणो माण्हू भरींदसि, अरे चाचाई खाई वई, इहो भात वारो खाई वई, मामो सॼो खाई वई, तूं ॿार आहे तोखे ख़बर कान्हे, जेसिताईं वॾो थींदे तेसिताईं कारियारा कख हूंदई, खाई खपाए वई। पोइ हिन जे ज़हन में इहो ख़लफशार पैदा थींदो, खुटको पियो वधंदो, अञा मूंखे चाचो नथो ॾे, मामो नानो मूंखे अञा ज़मीन कोन थो ॾे, पंहिंजो हिसो मूंखे अञा कोन थो ॾे, हले छा मर्ज़ी अथसि, हले ॾींदो हले न ॾींदो, इहो ख़दशो पैदा थींदुसि। साईं पोइ छा कजे? अल्लाह ताला फरमायो उनजो बि हल बयानु कंदे, वक़ूलू लहुम क़ौलन मारूफ़ा, उनखे ॻाल्हि चवंदा अचो ज़रा सुहिणे अंदाज़ में। कीअं चवंदा अचो? त बाबा हे माल तुंहिंजो आहे, तुंहिंजी असां वटि अमानत आहे, संभाले रखियो आहे असां, ईअं कंहिंखे ज़ाया करणु कोन ॾींदासीं, न को पाण ज़ाया कंदासीं, तुंहिंजे हवाले बि नथा कयूं, हिन जे करे त तोखे अञा तजुर्बो न आहे पंहिंजे माल जे संभालण खाइण खपाइण जो, तुंहिंजे हवाले कंदासीं त ज़ाया थी वेंदो, तूं अञा नंढो आहे, जॾहिं तोखे सम्झ पैदा थी अहिड़ी पोइ तोखे पंहिंजो ॾींदासीं। इन में तूं कंहिं बि क़िस्म जो खुटको न सम्झ, माण्हुनि जे चवण ते अची करे पंहिंजो ज़हन बि ख़राब न कजां, हीअ सॼी तुंहिंजी फलाणे हे लिखत में सभु शयूं तुंहिंजियूं आहिनि, मुंहिंजे जहिड़े बि तुंहिंजियूं आहिनि, मां मरी वञा मुंहिंजा पोयां बि तोखे ॾींदा, इहा तुंहिंजी शइ आहे। जेसि ताईं तोखे सम्झ अचे, सियाणप अचे, समझदारी अचे, तेसि ताईं असां वटि रहंदी, पोइ तूं वॾो थी बिस्मिल्लाह करे तोखे ॾींदासीं। अल्लाह जी फरमाई, इहा प्यार सां कुर्ब सां इहा ॻाल्हि हुनखे चवंदा अचो, सेखारींदा अचो, सम्झाईंदा अचो हुनखे। इन सॼी आयत मां इहा ॻाल्हि सबक़ तौर ते मिली, बेअकुलनि त हुनखे तेसि ताईं न ॾियो, बेअकुलनि खे ॾींदव त इहो बि ज़ाया करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे, ईअं बि न थिए पोइ मतां वरी कोई सम्झे त भाई हिन जो माल असांजो संभालियूं या असां हिनखे खारायूं पीआरियूं त पोइ इहो असांजे मथां बि चटी हूंदो न, असां खारायूंसि पीआरियूंसि। अल्लाह जी फरमायो न, इन जो बोझ तव्हां ते न आहे, उनजे ई माल मां खाओ पियो खपायो। हा जेकॾहिं को संभालण वारो मिसकीन आहे, ग़रीब आहे,
ऐं उहो पाण थो संभाले, अलाह ताला उनजो मसइलो बि आयत में बयानु फरमायो। ऐं जेकॾहिं ज़हनी तौर ते हुनजो ज़हन मुंतशिर थो थिए त मुंहिंजी मिल्कियत ही खाई विया, त अलाह ताला फरमायो उनखे मुतमइन बि कंदा अचो। माना हर मसइले जो हल अलाह ताला बयानु कयो। हाणे ॿियो सवाल पैदा थियो, साईं क़ुर पाक फरमायो आहे त वला तो सुफ़हा, इन्हनि बेवकूफ़नि खे बेसमझनि खे माल न ॾिजो। कॾहिं साईं असांखे ख़बर पए त हाणे समझदार थी विया आहिनि? केतिरी उमिरि जा थियनि त पोइ असां सम्झूं त हाणे समझदार आहिनि? कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त कोई नंढड़ी उमिरि में ई 15 सालनि में ई चङनि भलनि खां वधीक सियाणो निकिरंदो आहे को ॿार। कॾहिं कॾहिं त 20 सालनि खां 30 40 ताईं गुज़रंदो आहे, त उहो ॾाढी असां ॿार छॾिबो आहे। पोड़ो थी वञे, ज़ईफ़ थी वञे, त बि सम्झिबो ॿार आहे। जवानी गुज़री वई, ॿार बच्चा थियो, त बि चइबो आहे ॿार आहे, सादो आहे। साईं कुर्बान वञा, तव्हां चयो त बेवकूफ़नि खे न ॾिजो। कॾहिं सम्झूं त हिननि खे अकुल अची वियो आहे? कीअं सुञाणूं त हाणे हे लाइक़ु आहिनि, हिन खे माल पंहिंजो ॾिजे? अलाह तबारक व तआला उनजो जवाब बि गोया के बयानु फरमायो, वबतलुल यतामा, उन्हनि खे आज़माईंदा रहो, उन्हनि जी तरबियत कंदा रहो अहिड़े अंदाज़ में उन्हनि खे ॾेती लेती माण्हुनि सां मेल जोल, दुआ सलाम, उथ वेह, अहिड़ी तरह सां उन्हनि खे माण्हुनि जे मुआशरे में मिक्स कयो, रलमल कयो, खिल्त मिल्त कयो, जो तव्हांखे उन मां आज़माइश बि थींदी रहे, हुनजे समझदारीअ जो इम्तिहान बि थींदो रहे, ऐं हू इतां ई सिखंदो बि रहे त फलाणो माण्हू आहे न, इहो मूंखे घूरे ॾिसंदो आहे, जंहिं मां सम्झ में अचे थो त इहो मुखालिफ़ आहे, या हिन जे अंदर में मन में का ॻाल्हि आहे, या फलाणो माण्हू आहे न उहो जीअ में जायूं ॾींदो आहे, को मिटु माइटु, को दोस्त, को पहिरीं प्यारो। फलाणो माण्हू आहे न इहो जीअ में जायूं त ॾींदो आहे, पर मफ़ाद जी। जीअं पुराणे ज़माने में हिकिड़ो मिसाल ॾेई वठां, पुराणे ज़माने में हिकिड़ो नंढो ॿार हो, उनजे हथ में पातल हुई सोनी मुंडी। अॼु ताईं आहिनि के घराना सिकी लधा ॿार थींदा आहिनि त पोइ उन्हनि जे हथ में सोन जी मुंडी, चांदीअ जी मुंडी पाराईंदा आहिनि, पर धाॻो बि ॿधंदा आहिनि, मथां किरी पएसि या को तकड़ में को ॿार लाहे वञेसि, ॿधंदा आहिनि। ईअं हिकिड़े ॿार जे हथ में मुंडी पातल हुई, नंढो ॿार खेॾंदे खेॾंदे घिटीअ में वियो, हिकिड़ो बहरूपो माण्हू हो, चालाक, उन ॾिठो त यार हीअ त सोनी मुंडी आहे, खीसे मां ॻुड़ जी ज़री कढी उन ॿार खे चयईं त ॾिस हिन जो ऐं हिन जो रंग तोरे मुंडीअ जो हिकु जहिड़ो आहे न? चयईंसि हा। चइबो हाणे पंहिंजी मुंडी चखी ॾिस, हुनजो चखी ॾिठी त हीअ फिकी आहे, वरी ॻुड़ जी ज़री चखायसि त हीअ मिठी आहे, पोइ चयईंसि हीअ मिठी शइ वठि, इहा फिकी मूंखे ॾे, हीअ मिठी वठि, फिकी मूंखे ॾे। ईअं चई करे हुन खां मुंडी कढी वियो। हे ॿार खाईंदे खाईंदे ॻुड़ जी ज़री घर पहुतो त फ़ख़ुर सां वञी करे मां खे ॿुधाई, अमी अमी उन फिकी मां ॾेई छॾी, बातरी ॿोलीअ में फिकी मां ॾेई छॾी, मिठी त वधी आहे त। बातरी अंदाज़ में चई वियो त करे माण्हू चयो अड़े हे छा कई, इहा त ख़बर हुनखे पई। अलाह तबारक व तआला फरमायो सम्झाइण जे लाइ त तव्हां उनखे छॾींदव त ख़बर पवंदी, इन उमिरि में सम्झ कान्हे का त इहो माण्हू मिठी ऐं फिकीअ जे फ़र्क़ मां छा थो मूंखां कढणु चाहे। जेसीं ताईं माण्हुनि सां ॿारनि सां खेॾंदो, रलमल थींदो, धिको खाईंदो, धकु खाईंदो, कॾहिं को ॿार का शइ खसींदुसि, को ॾींदुसि, इतां ई सिखंदो वेंदो त माण्हू में फ़र्क़ु छा थींदो आहे, पंहिंजे ऐं पराए जे गुफ़्ते में फ़र्क़ु छा थींदो आहे, ॾेती लेतीअ में फ़र्क़ु छा थींदो आहे, अखि खे सुञाणींदो। अलाह तबारक व तआला फरमायो वबतलुल यतामा, आज़माइश कंदा रहो इन्हनि यतीमनि जी। कॾहिं कुझु 5 रुपया ॾेई चओसि हे माचिस वठी आहे, हे अगरबत्ती वठी आहे, ये नसवार वठी आहे, हे फलाणी शइ, हे सभु शयूं वञी करे 100 रुपया ॾेई वठी आहे, नंढियूं नंढियूं हल्कियूं शयूं, कॾहिं हिकिड़ी शइ, कॾहिं 2, पोइ कॾहिं 4, कॾहिं 5, कॾहिं 10 शयूं ॾियोसि त वठी अचे। पोइ ॾिसो हुनजो हिसाब किताब सिधो करे वठी थो अचे कि न फुराए थो अचे। थोरी थोरी तरबियत कंदा वञो त अंदाज़ो थी वेंदुसि। पोइ जेकॾहिं न घर वारनि चयोसि त हाणे हिन जा पैसा त हेतिरा थींदा, तो बकाया आंदा ई कोन हिननि खे, पोइ वरी वेंदो ॾिसो त हुन खां वठे कीअं थो, कुर्ब सां, चालाकीअ सां या जहिड़े सां इहा शइ तरबियत कंदा, सेखारींदा वञो, तव्हां त हिनखे ख़बर पवंदी वञे। अलाह तबारक व तआला फरमायो वबतलुल यतामा, इन्हनि खे आज़माईंदा रहो, ईअं तरबियत कंदा रहो। इतां सम्झ में आयो त क़ुर पाक यतीमनि जे नाले सां आज़माइश जी जेका तालीम ॾिनी आहे, इहा ई तालीम आम ॿार जे लाइ बि आहे। असां कॾहिं कॾहिं कंदा आहियूं न ॿार खे, अड़े छोरा दर खां ॿाहिरि न वञ, कुतो खाईंदी। हाणे साईं ड्रेजारीस तो त पोइ भारी थींदो न बुज़दिल,
न न ॿार बि न वञ किरी पवंदे धकु लॻंदी धकु खाईंदो त सिखंदो न त खॾो आहे न आहे वञणो नालीअ में थोरो किरी ॾिसे न पहिरों भले बादर विञाए ॾियसि भले त ॿीहर ख़बर पवंदसि न त हाणे हेॾे वेंदुमि त जूतो विञाए ॾी वेंदो भले थोरो किरे अचेसि न ख़बर पएसि त न हितां धकु लॻंदो आहे इहे नंढे हूंदे ई ॿार पका तजुर्बो कयो वियो इन्हनि ॿारनि जी आज़माइश मां उन्हनि माण्हुनि जेके हालात जे मुश्किलात मां गुज़रनि पिया असां वटि हिते ठका थींदो त हर को अंदरि भॼंदो अफ़गानिस्तान जे मैदान में उलमा पंहिंजे जॾहिं ख़िदमत दारुल देवबंद किताब में हवाला लिखिया आहिनि उन्हनि में ॿुधायो आहे त अफ़गानिस्तान जे पहाड़नि में जंग जे दौरान जॾहिं ठका थिए पियो नंढड़ा ॿार वॾा त क्लाशनकोफ बगल में विझी जबलनि ते पिया चढ़नि नंढा ॿार बि काठी बगल में विझी क्लाशनकोफ बणाए करे उहे बि जबल ते पिया चढ़नि किरनि पिया तिरकनि पिया त बि मथे पिया चढ़नि इहो छा हो उथंदे खां ई माहौल जो आज़ाद ॿार खे छॾे करे तरबियत जो इहो असर हो असां उथंदे खां ई तरबियत कंदा न न ईअं न करियां धकु लॻंदी पोइ सभु असांजा वॾा था थी वञनि हेॾा वॾा ॾग टब बेअकुल मोगा चूतिया सभु ईअं कंहिं बि कम जा कोन था थियनि अल्लाह तबारक व तआला फरमायो त हिनजी तरबियत बि कंदा रहो तालीम बि कंदा रहो इन सां गॾोगॾु आज़माइश बि कंदा रहो साईं सवाल असांजो वरी बि बाक़ी आहे त ॾियूंसि कहिड़ी उमिरि में माल हीअ त सम्झीसीं त तरबियत त असां कंदा रहूं पर केतिरी उमिरि खे पहुचे त पोइ माल ॾियूंसि अल्लाह ताला फरमायो हता इज़ा बलगुन निकाह जॾहिं निकाह वारी उमिरि खे पहुचे साईं वरी बि सवाल बाक़ी आहे त निकाह वारी उमिरि में हिकिड़ा 15 सालनि खे ई पहुचंदा त सबुर कोन थो थिए विढ़नि था शादी करायो हिकिड़ा त 20 खां 25 30 ताईं त पियो था वञनि त बि हुनखे ख़बर कान्हे त बि चवनि ई कोन था हिकिड़ा चुप आहिनि हिकिड़ा विड़ी था चवनि शादी करायो निकाह जी अगरि ॻाल्हि आहे त पोइ निकाह त कॾहिं को तकिड़ो बि माण्हू चवे थो मूंखे खपे थो निकाह करायो मूंखे शादी खपे थी कोई त चवे बि कोन थो पोइ हाणे जेको चए हुनखे ॾियूं जेको न चए हुनखे भले 30 सालनि जो थी वञे त बि कोन ॾियूंसि ईअं उनजे लाइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त 12 खां 13 सालनि जे उमिरि खां इंसान जी जिस्म जी बुलूगत शुरू आहे जिस्म बालिग आहे 13 खां 15 सालनि में इहो बालिग थी वेंदो भला जेकॾहिं अञा विथी ॾियूंसि 18 सालनि ताईं जिस्मानी तौर ते मुकमल बालिग आहे पर हिन जो अकुल बालिग न थियो आहे जिस्म बालिग थी चुको आहे पर अकुल बालिग कोन अथसि अकुल बालिग छो कोन अथसि त हिनखे अञा नफ़े नफ़े जी नुक़सान जी ख़बर कान्हे का इहो 20 सालनि ताईं थोरा धिका थाबा खाईंदो हिननि आज़माइशुनि मां गुज़रंदो नफ़े नुक़सान जी ख़बर पवंदसि 25 सालनि ताईं हिनखे चङे तरह तजुर्बो थी वेंदो हाणे इहो अकुल जे एतबार सां बि बालिग आहे अञा किन बुज़ुर्गनि एतिरे क़दुरु लिखियो आहे त 15 खां 25 सालनि ताईं जिस्मानी तौर ते मुकमल बालिग अकुल बालिग थींदुसि चङे तरह 30 सालनि ताईं पर चूंकि हिन वॾे एहतियात खे छॾे करे नॉर्मल वक़्तु इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो 25 सालनि ताईं हुनजो इंतज़ारु कयो जो हिनजो अकुल बि बालिग थिए पंहिंजे पढ़ाई जी चङी तरह सुञाण करे वञे नफ़ो नुक़सान सम्झी वठे तालीम पिराए वठे ऐं तालीम सही कहिड़ी ग़लति कहिड़ी सभु शयूं सिखी वठे 25 सालनि ताईं इंतज़ारु कयो पोइ माल ॾियोसि पोइ भले शादीअ जे लाइ ॻाल्हि करे या न करे शादीअ जी ॻाल्हि करे या न करे निकाह जी तलब करे या न करे 25 सालनि खां पोइ ॾेई छॾियोसि पर हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो पंहिंजे दौर ख़िलाफ़त में त बाबा जेके यतीम ॿार आहिनि उन्हनि यतीमनि ॿारनि खे 12 सालनि जे उमिरि में परख शुरू कयो 10 सालनि 12 सालनि ताईं हिननि जी तरबियत तालीम कंदा रहो दीन इस्लाम जी 12 सालनि खां पोइ हिनखे हिक जेतिरनि छोकिरनि में छॾियो खेॾे ॾेती लेती करे हल्की फुल्की शइ वठे इहो 15 सालनि ताईं जेकॾहिं समझदार थी थो वञे न 18 सालनि ताईं इंतज़ारु कयो 18 सालनि ताईं हवाले करे ॾियोसि पर तब जेकॾहिं कंहिं ॿार में समझदारीअ जा आसार सियाणप जा नथा मिलनि 18 सालनि खां 20 सालनि ताईं 20 खां अॻिते हली 25 ताईं हर तरह सां बालिग आहे चाहे जिस्मानी तौर ते एक्टिव हुजे या न हुजे चालाक हुजे या न हुजे 5 सालनि खां पोइ हर आलम ॾेई छॾियोसि त इहे सभु ॻाल्हियूं उलमा मुहद्दिसीन जूं पाण में मिलनि थियूं त देर में देर इंतज़ारु 25 सालनि ताईं आहे उन खां पोइ माल उनखे हवाले करे ॾियणो आहे पर जे उन खां पहिरियां 20 सालनि ताईं 20 खां 18 न 20 15 न 20 जे विच में जेकॾहिं हू चवे थो त हाणे मूंखे ॾियो मां पंहिंजो नफ़ो नुक़सान सम्झी वियो आहियां मूंखे हवाले करे ॾियो ऐं वाक़ई उनजे परखण मां सम्झ में अचे थो त एतिरो चालाक आहे त हवाले करे ॾेई छॾिबो हाणे अल्लाह तबारक व तआला फरमायो फाइन आनस्तुम मिनहुम रुश्दन
पोइ जेकॾहिं तव्हां महसूस कयो उन्हनि में समझदारी सियाणप फदफाउ इलैहिम अमवालहुम, पोइ उन्हनि खे पंहिंजा माल हवाले करे ॾियो। साईं सम्झ में अची वई? वला ताकुलू इसराफन व बिदारन ऐं अकबरू। हाणे तेसीं ताईं सवाल पैदा थियो, जेसीं ताईं हिन जे बालिग थियण जो, समझदार थियण जो इंतज़ार था कयूं 22-25 साल, तेसीं ताईं माल त वलीअ जे हवाले आहे जेको संभालेसि थो। ऐं हिन जे लाइ तव्हां चयो त उन मां तनख़्वाह बि संभालण वारे जी कढी सघे थो ऐं उन जे ॿार जे मथां बि ख़र्च करे सघे थो, खाधो पीतो लटो कपिड़ो। हाणे सवाल इहा त को ॿियो माण्हू रखे संभालण वारो या वली पाण ई संभाले ऐं पोइ पाण ई तनख़्वाह खणे उतां। जे धनार थिए त पाण खणे, जे ॿी संभाल करे थो ओतिरो मुआवज़ो पाण खणे, या हरू-भरू बि हुनजे मथां ॿियो को मुक़ररु करे मथां सुभाणे इल्ज़ाम अचेसि त हे सॼो खाई वियो। ईअं करे या कीअं करे? अल्लाह तबारक व तआला फरमायो वला ताकुलू इसराफन व बिदारन ऐं अकबरू। ॿिए मुलाज़िम रखण खां बहितर आहे त संभाल पाण कयो। पोइ जेको संभालण वारो माण्हू हुजे हुन में हैसियतूं कैटेगरियूं हूंदियूं ॿ। हिकिड़ी हैसियत हूंदी संभालण वारो पाण ई वीचारो मिसकीन आहे, पोइ त हुनजो हक़ आहे मुनासिब मुआवज़ो जेतिरो उन ज़माने में इन शइ जे संभाल जो जेतिरो मुआवज़ो बणिजे। ज़मीन थो करे या हुनजे धण खे थो संभाले या हुनजे माल मता खे सां गॾो घर 5 ॾोकरनि सभिनी शयुनि खे संभाले थो। अगरि ॿियो माण्हू हुजे त हुनजो केतिरो मुआवज़ो बणिजंदो ओतिरो मुआवज़ो उहो पाण बि खणी सघे थो, पर ज़रा एहतियात सां। खाधो पीतो यतीम जे लाइ जेको पचंदो ही पाण बि चूंकि उन मां खाई सघे थो, पर एहतियात सां। ईअं न वला ताकुलू इसराफन व बिदारा, फज़ूल पाटे जी ज़रूरत हुजे त 2 किलो पचाए खाई पी विञाए, कुझु बचे कुझु हुते उछलींदो वठे ढेर ते, पर उथो थिए बेकार थींदो, उछलाईंदो वठे। व बिदारन ऐं अकबरू, जेसीं ताईं हो वॾो थिए, वॾे थियण खां पहिरियां ही कोशिशि इहा करे त हिनखे खाईंदो कुर्टींदो खपाईंदो वञा, जीअं वॾो थिए त हथ ख़ाली थी वञनि। अहिड़े क़िस्म जी का सोच रखी करे संभालण वारो उन में खुर्द बुर्द न करे। हाणे इहो जेकॾहिं ग़रीब आहे त, पर जेकॾहिं अमीर आहे वमन कान गनियन फलियस्ताफिफ, अल्लाह जी फरमायो जेकॾहिं संभालण वारो अमीर आहे त पोइ कोशिशि करे त इहो उन जे ख़र्च मां पंहिंजो मुआवज़ो न खणे, पाण खे बचाए। छो त अल्लाह ताला हिनखे पंहिंजे माल मां हिन जे गुज़र सफ़र जेतिरो ॾिनो आहे उहो पंहिंजो करे सघे थो, त यतीम जे माल मां न खणे, उहो पाण खे बचाए। सम्झ में आयो हितां त ग़रीब हुजे त मुआवज़ो वठे, अमीर हुजे त न वठे। वमन कान फ़क़ीरन, पर जेकॾहिं को फ़क़ीर आहे माना संभालण वारो वली पाण मिस्कीन आहे, फलियकुल बिल मारूफ, पोइ मुनासिब जेतिरो हिन जो हक़ लॻे। अगरि ॿियो मुलाज़िम रखिजे त केतिरो ख़र्च वठंदो ओतिरो ई पाण खाई सघे थो। फ़इज़ा दफ़अतुम इलैहिम अमवालहुम, अल्लाह जी फरमायो जॾहिं न माल उन्हनि खे हवाले करे ॾियो, वॾा थियनि सियाणा थियनि, आज़माए चुकायो ऐं वाक़ई हू समझदार थी चुका आहिनि ऐं तव्हां हुननि जो संभालियो बि आहे, विञायो बि न आहे, पोइ हाणे हवाले करे था ॾियो, वक़्तु अची वियो आहे त पोइ फ़ाशिदु अलैहिम, शाहिद मुक़ररु कयो, 2 गवाह। उन्हनि गवाहनि जे साम्हूं लिखत करे उन्हनि खे उहो माल हवाले करे ॾियो। जीअं अॻिते हली करे इहो ताक़तवर थिए ऐं तव्हां कमज़ोर थियो त पोइ ईअं न करे त तव्हां खां पंहिंजे माल जो ॿीणो टिणो हक़ हिसाब चुकाए वरी वठी वञे त मां यतीम हुउसि या मां अकेलो हुउसि, बेपो चवसि मुंहिंजो हेतिरो तूं खाई वए ऐं मूंखे हिसाब बि सही कोन ॾिनी, हे जेके शयूं आहिनि इहे सभु मूं जूं जेके तो पबायो, हाणे मूंखे ॾे। 2 शाहिदनि जे रूबरू उहे शयूं ॾिबियूं जेतिरे हुन जूं आहिनि, जेको हुनजो हक़ आहे, त पोइ हिन इख़्तिलाफ़ खां बचाव थी पवंदो। पर पोइ बि जेकॾहिं कोई चालाकी करे इन सॼे तालीम जे दौरान, समझदार माण्हू एॾो चालाक आहे जो यतीमनि खे ॻाल्हि बि कंदो थो अचे त बाबा तोजो आहे, तोखे ॾिबो, आज़माईंदो परखींदो बि थो अचे, पर हेॾा अहिड़ी तरह सां आहिस्ते आहिस्ते सिरकाईंदो, खिसकाईंदो, खाईंदो खपाईंदो थो वञे जो कंहिंखे ख़बर बि नथो ॾे। बज़ाहिर माण्हू चवनि था त यार इहो वाहिद माण्हू हो जंहिं हिननि जो माल संभालियो, न त ॿिए जी बात न आहे, माण्हू खाई वञनि हा। चलो हिन उनजे माल खे वधायो बि आहे, वधाए एतिरो वधायई 4-5 थी वियो आहे, पर हिन उनखे सिर्फ़ु 2 ॾिनो आहे, बाक़ी 3, 4, 5 जेका आहे उहा पाण वटि रखी अथई, वधाए हुनखे बि ॾिनई जंहिंखे शक न थिए, पाण वटि बि उन जे ई माल मां वॾो हिसो रखी छॾियई। अल्लाह ताला फरमाए थो माण्हुनि खां त लिकाए सघंदव तव्हां, पर मूंखां न, वकफ़ा बिल्लाहि हसीबा, यादि रखो मां रब हिसाब जे एतबार सां काफ़ी आहियां, कंहिंजी बि ज़रूरत कान्हे टेक जी। ये तालीम ऐं तरबियत ॾेई करे अल्लाह तबारक व तआला जीअं पहिरियां सूरत जे शुरूआत में या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम, खौफ
डपु ख़ुदा जे ज़ात जो रखो दिलि जे अंदरि, पोइ इहे अहकाम तव्हां खां अमल में ईंदा। ख़ुदा जो ख़ौफ़ न हूंदो त कोई अमल तव्हां खां न थींदो। इन इहा बुनियाद ते वक़फ़ा बिल्लाहि हसीबा जो लफ़्ज़ चई करे ओॾांहुं छिकियो वियो त ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदो तॾहिं इहे अमल थींदा। बेख़ौफ़ जेको माण्हू हूंदो, जंहिंखे ख़ुदा जो डपु ई न हुजे, ख़ौफ़ ई न हुजे, उनखे शैतान ॿकरीअ वांगुरु कन खां वठी जाॾे वणंदुसि ताॾे गेहले वञी उहे कम वठंदुसि। हाणे इहो ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो पूरो थियो, जंहिंमां सम्झ में आयो त यतीम जे माल में कंहिं बि तरह सां नाजाइज़ीअ जी इजाज़त कान्हे का। उनखे अदल सां, इंसाफ़ सां संभाले, हा ज़रूरत जेतिरो उन मां खाई पी बि सघे थो, वरी वक़्तु अचे त उनखे वापसि करे सघिबो। पर जे ग़रीब आहे त खाए, अमीर आहे त बिल्कुलु न, पाण खे बचाए। अलाह ताला इहा तालीम ॾिनी। इन इहा आयत मां जेको सबक़ फ़िक़ही मसइलो निकिरे थो, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, मस्जिद जो चंदो या मस्जिद जी ख़िदमत करण वारो माण्हू, मदरसो, औकाफ़, ट्रस्ट, जिथे अवामी पैसो या जिथे इज्तिमाही माण्हुनि जूं शयूं गॾु थियनि थियूं, उन्हनि खे संभालण वारो जेको माण्हू आहे, उनजे मथां बि साॻियो ई हुकुम आहे। जे ग़रीब आहे, सचपच ऐं ॿी जॻह ते एतिरो कमु करे जेतिरो हिते संभालण जो करे थो, त हिनखे पघार मिलंदी, उहा पघार हिनखे तनख़्वाह ॾेई सघिजे थी। पर जे अमीर आहे ऐं पंहिंजो ॿियो पासे खां गुज़र सफ़र थी सघेसि थो, साॻी आहे त हुनजे लाइ बि सबक़ आहे त इहो इतां इन मां न खाए, न खपाए, इहो हिन खां बचे। छो त सिर्फ़ु मिसकीन जे करे हुनखे इजाज़त आहे, ऐं जेकर मिसकीन न आहे त हुनखे इजाज़त न आहे, उहो हिनखे छॾे ॾे, उहो ख़ल्क़ जी ख़िदमत सम्झी करे इहो करे। जेकॾहिं अमीर आहे त यतीम जो माल बि उनजी ख़िदमत अलाह ताला जो हुकुम सम्झी करे अखियुनि ते रखी अमल करे। त हिते बि अमीर हुजे, जेकॾहिं हुकूमती इदारो हुजे, काई लेबॉरेटरी हुजे, को ट्रस्ट हुजे, को हल्को फुल्को ताउन जो को इदारो हुजे नंढो, NGO जूं नंढियूं जेके पार्टियूं जमातूं थियनि थियूं, या मस्जिद आहे, मदरसो आहे, औकाफ़ आहे, इन्हनि खे संभालण वारो माण्हू बि जेकॾहिं सरंगी वारो आहे त उहो तनख़्वाह न खणे। क़ुरान पाक जी हीअ आयत हुनजे लाइ सबक़ आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल